अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़्लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम सदक़्त या रब्बल आलमीन। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मुस्लिमु मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम मुंहिंजा दोस्तों भाइरों ऐं बुज़ुर्गों, अज 18 नवंबर बरोज़ सूमर अंगारे जी रात ॻोठ मोहम्मद उमर मस्तोई में अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल सीरतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां ये मुनक़द थियल जलसो जंहिंजा महिमान ख़ास सिंध बलोचिस्तान जा ख़तीब हज़रत मौलाना साईं ग़ुलाम सरवर नदीम साहब मस्तोई कोटिया वारा स्टेज ते मौजूद हैं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ है कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तवां खे हिन प्रोग्राम में वेही करें खुलूस नियत सां ॿुधण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह तबारक व तआला असां तवां खे उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेके साथी ॿाहिरि घुमनि था बराए महिरबानी उन्हनि जी ख़िदमत में गुज़ारिश है कि अची करे वेहो तो बेहतर है, छो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है त जेके साथी कुरान मजीद जे ॿुधण वारी महफ़िल में ईंदा आहिनि त अल्लाह तबारक व तआला उन महफ़िल के फ़रिश्तनि में घेरो ॼाराए कंधी लगाए कोट ॼाराए करे ये फ़रिश्ता आसमान ते हलिया वेंदा आहिनि। पोइ अल्लाह पाक पुछा कंदो आहे, हालांकि अल्लाह पाक खे त हर शइ जी ख़बर आहे, लेकिन पोइ बि अल्लाह पाक उन्हनि फ़रिश्तनि खां पुछा कंदो आहे, फ़रिश्तो तव्हां हे कंधी हे दीवार लॻाए करे आसमान ते अर्श मौला ते जे पहुता हो किथां था अचो? पोइ फ़रिश्ता जवाब ॾींदा आहिनि कि या अल्लाह असां तुंहिंजे ज़मीन जे उन टुकड़े तां अचूं था जिथे तुंहिंजे क़ुरान जी महफ़िल सजे वई आहे, जिथे तुंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जो जलसो थिए थो पियो, असां उन ज़मीन जे टुकड़े तां अचूं था। पोइ अल्लाह पाक फरमाईंदो आहे, फ़रिश्तो तव्हां गवाह रहो इन प्रोग्राम जे अंदर इन कुरान वारी ऐं मुंहिंजे रसूल जे सीरत वारी महफ़िल जे अंदर
जेकी भी बाना आया आहिनि मां अल्लाह सभिनि जा गुनाह बख़्शे छॾिया। पोइ फ़रिश्ता चवंदा आहिनि या अल्लाह उन में अहिड़ा माण्हू बि आया आहिनि जेको ॿिए कंहिं में कमु हुयो, तां तूं हाणे हितां उथे त मां उन सां ॿ टे लफ़्ज़ रुकी ॻाल्हायां, दुनिया जो को कमु हुयो। पोइ अल्लाह पाक फरमाईंदो आहे इन क़ुरान वारी महफ़िल जे सदके जेतिरी देर हो वेठो आहे मां अल्लाह उन जा बि गुनाह बख़्शे छॾिया। माना अहिड़ी अज़ीम महफ़िल आहे, इनखे मामूली न सम्झूं, घुमूं फिरूं न, हे क़िस्मत सां महफ़िल मिलंदी आहे। अबा ईअं महफ़िलूं राग जूं बि आहिनि, लेकिन ये कुरान वारी महफ़िल आहे। बरा मेहरबानी जेतिरी देर वेहो पर तवज्जो सां वेहो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु ॼाणे ऐलान फरमायो, फरमाई त कंहिंजो को हिसाब मुंहिंजे मथां आहे त मां ॾियण लाइ तयारु आहियां। हे सीरत जो उनवान सां जलसो आहे त पोइ थोरो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सीरत ते कुझु ॻाल्हाइजे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान फरमायो त कंहिंजो हक़ मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां आहे त मां ॾियण लाइ तयारु आहियां। सब साहब चुप थी विया। वरी ॿीहर ऐलान फरमाई, तॾहिं बि सब साहब चुप थी विया। टीहर ऐलान फरमायूं, पोइ विच मां हिकिड़ो साहब उथियो आहे, चए थो अल्लाह जा नबी मुंहिंजो हक़ आहे तव्हांजे मथां। हेॾो वेठा आहिनि अबू बकर, उमर, उस्मान, अली साईं वेठा आहिनि पिया। हज़रत उमर साईं जोश में आयो त तूं केरु थींदो आहे जेको नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां तूं हक़ थो वठे? त नबी से फरमायो उमर तोखे इजाज़त नाहे ॻाल्हाइण जी, जॾहिं मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पाण हक़ ॾियण लाइ तयारु आहियां, तव्हांखे ॻाल्हाइण जी ज़रूरत नाहे, तव्हां न ॻाल्हायो। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे सॾु फरमायो, हेॾे अचो। पंहिंजे मिंबर जी भरिसां घुराए चई पुट कहिड़ो हक़ आहे तुंहिंजो मुंहिंजे मथां? चइसई फिलाणी जंग में हलूं पिया, पोइ मां हुयुमि पैदल ऐं तव्हां सवारी ते हुयो, पोइ तव्हांजो लकुण मूंखे लॻी वियो। साईं इहो मुंहिंजो हक़ आहे तव्हांजे मथां। पोइ अल्लाह जे रसूल फरमायो हा वाकई। पोइ हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फरमाई, अनस इहो लकड़ मुंहिंजी लखते जे घर बीबी फातिमा ज़हरा जे घर में पियो थी, इहो लकुण खणी आ। अॼु मां मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो हक़ ॾियण लाइ तयारु आहियां। हज़रत अनस साईं उतां उथिया आहिनि, रोईंदा वञनि था पिया। हज़रत बीबी फातिमा ज़हरा जो घर वञी दरवाज़ो वञी करे खड़कायूं, अंदरियों आवाज़ आयो, केरु आहे? चे अम्मा मां अनस आहियां, तव्हांजो गुलाम, तव्हांजो ख़ादिम। चे छो आयो आहे? चे अम्मा अल्लाह जे नबी मूंखे मोकिलियो आहे, फिलाणी जंग वारो लकुण तव्हां वटि घर में पियो आहे, उहो ॾियो। चे छाजे करे? चे हिकिड़ो साहबी आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान फरमायो आहे त मां उनजो हक़ ॾियण लाइ तयारु आहियां। उन साहबी खे उहो लकुण लॻो आहे। चे उहो लकुण अॼु मुंहिंजे बाबे काइनात जे सरदार नबी, इमामुल अंबिया नबी, खातमुल अंबिया नबी खे अॼु उहो जेका पंहिंजो लकुण हणंदो उहो साहबी, उन साहबी जी कहिड़ी मजाल आहे? चे अम्मा सभई साहबा अॼु ख़ामोश लॻा वेठा आहिनि, कोई ॻाल्हाइण वारो न आहे। तंहिंजे करे अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे उहो लकुण मूंखे ॾियो। तंहिंजे करे अम्मा फातिमा ज़हरा उहो लकुण खणी करे न, हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला खे उहो लकुण खणी करे रोईंदा आया आहिनि। अची करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिंबर ते अची करे रखियऊं। सभई साहबा किराम पंहिंजा कंध मुबारक हेठि करे रोइनि था वेठा। कोई साहबी मथे ॾिसण लाइ तयारु न आहे त असां जूं अखियूं नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईअं लकुण लॻंदे ॾिसनि, इहे अखियूं अल्लाह से असां कढी छॾे। सभई साहबा किराम रोइनि था वेठा। त बहरहाल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उहो लकुण खणी करे उन साहबी खे ॾिनो। उन साहबी जो नालो हुयो हज़रत उकाशा रज़ी अल्लाह ताला अन्हु। चे उकाशा हे वठ उहो लकुण आहे जेको लकुण तोखे लॻो हो। चे साईं
जैं टाइम मुखे लकुण लगो उन टाइम मुखे कुर्तो ऐं जोका पंजो हे चोलो पातल न हो, कमीज पातल नहीं, मुझी पुठी उघाड़ी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंजो कुर्तो मुबारक लाथो, कमीज मुबारक लाथो, चिपक जाथे तोखे लगो उते हण। साहबी सब रोइन था बैठा, हजरत अबू बकर सिद्दीक, उमर साईं, हजरत उस्मान साईं, अली साईं, सब साहबा कराम रोइन था बेटा, किंजी नजर मथे नथी पवे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सामो वो लकुण खणे थो, हजरत उकाशा रज़ी अल्लाह ताला अन्हु खणी करे वेझा थिया आहिनि, वरी अञा वेझा थिया आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी बिन कुल्हनि जे दरमियान जेके मोहर नबूअत हुई, उन मोहर नबूअत जे मथा वञी करे हजरत उकाशा रज़ी अल्लाह ताला अन्हु वञी पंहिंजा चप मुबारक रखिया आहिनि ऐं ज़ोर सां चुमी था ॾियनि ऐं एतिरो रोइन था हजरत उकाशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सब साहबा पंहिंजा वरी कंध मुबारक मथे करे ॾिसनि था। लकुण त न लॻो, लेकिन रोइण जो आवाज़ थो अचे। छा ॾिसनि त हजरत उकाशा रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहर नबूअत सां चिपटिया पिया आहिनि ऐं रोइनि था वेठा ऐं चुमी मुबारक ॾेई करे दिल सां घव करे पोइ साहबा खे जेका पंहिंजो इहो ऐलान करे ॿुधायूं, चे मां उकाशा रज़ी अल्लाह ताला जी नियत हुई, अल्लाह उकाशा खे एसी ते मौत न ॾिजाए जेसी ते मां नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन मोहर नबूअत खे चुमा न। इहा हुई साहबा किराम जी मोहब्बत अल्लाह जे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। ऐं असां तव्हांजी केतिरी मोहब्बत आहे, सीरत वारे जलसे में वेठा आहियूं लेकिन हिक ॿिए सां ॻाल्हाइनि थो वेठा, इहो न आहे साईं। तंहिंजे करे बाअदब थी करे हे क़ुरान वारी महफ़िल आहे, उलमाए किराम स्टेज ते मौजूद आहिनि, असां तव्हांजा रहबर ऐं अॻवान हे उलमाए किराम आहिनि, जंहिंजे लाइ अल्लाह जे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम जेके अथव न इहे नबियुनि जा वारिस अथव। क़यामत जो ॾहाड़ो हूंदो, अबू दाऊद जी रिवायत में अचे थो पियो, क़यामत जो ॾहाड़ो हूंदो, अल्लाह पाक उलमा खे फरमाईंदो, ए आलिम तू दुनिया जे अंदर गुनाहगार भी होए लेकिन तू मुझे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम झर झंग वनी करे तो बुधायो। लेकिन अज मां अल्लाह पाक आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत का वठी पांजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लम जी उम्मत ताईं जेको क़यामत तक आखिरी पैदा थियो उन ताईं ये सब मानू मजमे जे अंदर मौजूद हैं। मां अल्लाह तोखे ख्वार करण वारो न आहियां, छो तो तू हिन मुझे कुरान जो पैगाम झर झंग वनी करे तो पहुंचायो। मां अल्लाह पाक तोखे इन इल्म जे सदके 8 साल 10 साल वही करे तडे तो इल्म हासिल कयो, वरी झंग झर झंग वनी करे तो इल्म पहुंचायो। मां अल्लाह पाक तुंजा सब गुनाह बख्शा जो हलियो जन्नत जे अंदर। पर अकेलो न 80 मानू पाण सां गड 100 मानू पाण सां गड पंहिंजा रिश्तेदार मिट माइट ऐं पंहिंजा दोस्त अहबाब पाण सां गड जन्नत वठी वञे। अल्लाह पाक आलिम जी एडी वडी इज्जत फरमाया सही। तेजे करे हाने जो का बनो अंबिया न ईंदा, छो त अल्लाह जे नबी फरमायो अना खातमुन नबियीन ला नबी आबादी, मां आखिरी नबी आया मुखा बाद बियो कोई भी नबी न ईंदो। हाने अंबिया वारो जो कम है अल्लाह पाक उलमा जे मथा जो का पनो सौंपियो है। ये उलमा कराम असा ता के दीन जो हर फराइज वाजिबात सुनन मुस्तहबात सब कुछ हराम हलाल जायज नाजायज ये मसाइल असा ता के बुधाइंदा। अल्लाह से का दुआ है कि अल्लाह से असा ता जो बुधण वेहण पांजी बारगाह इलाही मंजूर मकबूल फरमाए। आखिरी एकड़ो वाक्य बुधाया पो इंशाअल्लाह साईं जो बयान थींदो। एकड़ो मानू होयो जेको दुनिया का तमाम तंग थी पियो, मालदार मानू होयो, जेमल एडो तंग थी पियो जो घर में मजो न पियो अचेस, कारोबार में मजो न अचेस, दोस्तन जी महफिल में बैठो मजो न तो अचेस। वो बेला के रिकजाड़े पंहिंजे घर का तोशादान खणी करे सफर जो निकरी पियो। चेंद मुखे अल्लाह जी मोहब्बत ऐं अल्लाह जो इश्क ऐं अल्लाह जी जो का पंजो मोहब्बत ऐं दिल जो मुखे सुकून मिली वने। निकरी पियो छा दिसे जंगला जे अंदर एकड़ो मानू आए, झोपड़ी ठई पई आए, पीरसन एकड़ो
60-70 साल जो पीरसन है जो वेठो आ उन झूपड़ी में तस्बीह है अल्लाह अल्लाह करे तो वेठो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम चेवा केर आए चे मां फिलाणो आया चे हेडे छो आयो चे मां अल्लाह जी मोहब्बत के हासिल करण लाए मां पांजो वतन पांजो घर घाट बच्चा बार हर शे छडे आयो चे मुखे हिते हिन जाए ते 30 साल थी वहन मां भी अल्लाह जी मोहब्बत जे लाए हिते वेठो आया ता तो मुखे अल्लाह जी मोहब्बत ए दिल जो सुकून मुखे मिली वने अज मानू के सुकून नथो मिले अज मानू सुकून जे लाए परेशान हैं चेंद पो मां छा कया भला चे तू भी भला हेडो वेही रह चे पो असा के किए खबर पवे थाने अल्लाह जी मोहब्बत है असा के सुकून मिली वियो चे मां ए सुकल काठी इन जमीन में खोले छड़ी आहे जने सुकल काठी साई थी वेंदी पो समझम त अल्लाह जी मोहब्बत ए मुखे दिली सुकून मुखे मिली वियो चे तू बेनो वेही रह वो भी साइड में वेही रहो उहा कोट जो का काठी उन जमीन में खोड़े करे वेही रहो एक रात गुजरी बी रात गुजरी 3 रात में आवाज आयो चिंद कोई आहे जो को असा जी मदद करे असा इन मुसीबत में फाथल आयूं कोई इंसान जो आवाज हुयो बकरे दफा में आवाज आयो पोन पीरसन पोड़े के चई जेबा उठ मता कोई मानू मुसीबत में हो जे हली करे उनकी भला मदद कयो हली करे उनकी मदद कयो चई त यार मां हिते नने करंदम छो ते पीरान पीर जो लीको आ इता मुखे हाने निकलनो ही ना है जैसी ते मुखे अल्लाह जी मोहब्बत न मिलंदी चई भाई अल्लाह जी मोहब्बत मता के इंसान जी खिदमत की सूरत में मिली वने मता के इंसान की खिदमत की सूरत में मता मिली वने चे मां मुखे उथणो ना है बस हाने चे ठीक आ तू न उथी मां वणा तो जेमल हे वेओ छा दिसे तिकड़ी वडी खाई है उन अंदर एकड़ो इंसान किरो पियो आ उता आवाज था अचन पो के बे कपड़े सा या के रस्सी सा के बे तरीके सा उनके जमल बाहर कढई उन जो का बनो ये पुठी ठपे करे चईस यार अल्लाह कनो तो के अल्लाह जी मोहब्बत मिली वई सुभान अल्लाह ऐसे जमल आयो अची पंहिंजी जगह ते जमल वेठो छा दिसे तो उनजी सुकल काठी साई थी वई सुभान अल्लाह मखलूक जी खिदमत सा अल्लाह साईं जी मोहब्बत मिलंदी है उन पोड़े के चवण लगो जे तू 30 साल में अल्लाह जी मोहब्बत तोखे न मिली है मां 3 रातन में हाने अल्लाह जी मोहब्बत हासिल कयूं हाने मां वञां थो अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह अल्लाह से दुआ है कि अल्लाह से असा ताके हर मखलूक जी खिदमत करनी तौफीक अता फरमाए जेकी मु लफ्ज़ अल्लाह से मंजूर मकबूल फरमाए वमा तौफीक इल्ला बिल्लाह रब्बिल आलमीन।